पवे थी हकीकत लिखाइण ख़ता थी पवे थी। क़ाबिल एहतराम सैयद नज़ीर शाह मुंहिंजो मोहसिन PTLF जो सरवाण तालके मोरे जो सदर ओतिरे ई एहतराम जे लाइक़ संदर सां साथ में वेठल PTLF तालका मोरे जो सीनियर राज सदर साईं जावेद अहमद हुजो, साईं सफदर अली जतोई, मालियात सेक्रेटरी साईं हुसन अली मलक, असांजे तालके मोरे जो PTLF जो अॻूणो चेयरमैन इलेक्शन कमेटी साईं वज़ीर फराद, साईं मोहम्मद करीम दल असांजो डिप्टी जनरल सेक्रेटरी, एतिरे ई एहतराम जे लाइ मुंहिंजा सभु दोस्त साईं असगर, साईं मुख्तार, साईं अहमद, साईं अब्बास, साईं हाकिम, जेके बि साईं खान मोहम्मद, साईं मजीद, जेके बि दोस्त वेठा आहिनि, साईं रसूला, साईं आफ्ताब, सभिनी खे सलाम, साईं कामरान। सभु खां पहिरीं तव्हां अहिड़ो जेको उहिदनि जो ख़्यालु हुयो उनखे पूरो करण जी साईं मुबारकबाद ॾींदुसि। इहो घणा ॾींहं पहिरियां थियणु खपे हा जॾहिं असांजा HSP दोस्त थी विया हुआ, 3 उहिदा ख़ाली थिया हुआ। असल में छा आहे, इदारा ऐं तंज़ीमूं साथ सां ऐं दोस्ती सां हलंदियूं आहिनि। साईं शाह में अॼु पंहिंजे काबीना जे इजलास ऐं चूंडवा दोस्त जंहिंमें आउं सम्झां थो मुबसर ऐं वर्किंग कमेटी जा दोस्त ई हूंदा या आहिनि, मूं चङी तरह वेझर खे न पढ़ियो आहे, कारवाई ठाहींदा दोस्त साम्हूं ज़िले सदर वटि वेंदी ऐं मरकज़ी सदर वटि वेंदी त उन में सभु शइ साम्हूं ईंदी। असांखे मुबसर जी हैसियत में दोस्तनि घुरायो, सदन जी महिरबानी। मूंखे एतिरे क़दुरु ॼाण आहे त साईं सभिनी दोस्तनि खे फ़ोनूं कयूं आहिनि, तव्हां अचो, पोइ कहिड़ा दोस्त न आया आहिनि या कहिड़नि दोस्तनि माज़रत कई आहे उहा साईं खे ख़बर हूंदी। पर जीअं साईं असगर ॻाल्हाइजो, साईं जावेद ॻाल्हाइजो, त मुंहिंजी बि ही ख़्वाहिश हूंदी आहे, साईं नज़ीर शाह जी बि ही ख़्वाहिश हूंदी आहे त सभु दोस्त हिन तालके में या ज़िले में या सिंध ताईं गॾिजी हलूं, जीअं तंज़ीम मज़बूत थिए। तव्हां ॾिठो हूंदो हिन 3 सालनि जे पीरियड में साईं नज़ीर शाह खे दोस्तनि छॾियो हूंदो, खटे बि साईं नज़ीर शाह जे पैनल ते आया हूंदा, उहिदा बि साईं नज़ीर शाह खे मानिया हूंदो, पर छॾियो साईं नज़ीर शाह खे हूंदो, छॾियो ज़िले खे हूंदो, पर उन खां पोइ बि साईं नज़ीर शाह या असां दोस्तनि खे न छॾियो आहे। हर काम में, हर कम में, हर कार में असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं। इलेक्शन ॿी शइ आहे, इलेक्शन PTLF हुजे या जेके तंज़ीम हुजनि, उहो हिकिड़ो जमहूरी अमल आहे, उहो हिकिड़ो तंज़ीम जो हुस्न आहे। असां कॾहिं बि इलेक्शन खां इनकार न कयो आहे, लेकिन इलेक्शन करण खां पोइ तंज़ीम में धड़ाबाज़ी या तंज़ीम में बधड़ा या उहिदेदार खे न मञणु या पंहिंजे तंज़ीम जे इदारनि खां ॻाल्हाइण खां सवाइ सोशल मीडिया ते लिखणु, उहो ज़रूरु असांखे नागावारा लॻंदो आहे ऐं उन शइ खे असां चवंदा आहियूं दोस्त इन खां पासो कनि ऐं हर जनरल बॉडी हुजे, वर्किंग कमेटी हुजे, उन में खुली ॻाल्हाइजे, उहा तालके जी हुजे, ज़िले जी हुजे, सिंध जी हुजे, इदारा मज़बूत हूंदा, तंज़ीम मज़बूत हूंदी, तंज़ीम मज़बूत हूंदी, उस्ताद मज़बूत हूंदा। साईं नज़ीर शाह तमामु हिकिड़ी तवील जिदोजहद PTLF में कई आहे। आउं PTLF में जीअं आयो आहियां, साईं टीचमा वठी मथे आंदो आहे ऐं अॼु ॾींहुं ताईं उन सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला उहिदनि ते हुजूं या उहिदनि में न हुजूं, पर पहिरियां पाण इहो चयो आहे त मोहसिननि खे कॾहिं बि न विसारबो आहे ऐं मोहसिननि जे दोस्तनि जे साथ सां हलबो आहे, पोइ उहे छो न भली कहिड़ा बि फ़ैसिला कनि। कॾहिं अहिड़ो वक़्तु तालके में आयो हो जो मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे उहिदो कोन हो, मां न पियो वठणु चाहियां, मां ज़िले ते जनरल सेक्रेटरी हुयुसि, पर साईं वारनि ज़बरदस्ती ऑफिस मां सर्च बुक खणी ऐं उन खां पोइ मूंखे उहिदो नायब सदर जो ॾेई
ऐं मुंहिंजे सहेरा ॻोठ आया को प्रोग्राम हो साईं अली मुराद नंजार हो साईं हो काफ़ी दोस्त हुआ जेके इहे असां वक़्तु बि तंज़ीम में ॾिठा जॾहिं साईं राशिद शाह जो पीरियड ख़तमु थियो त साईं राशिद शाह चया दोस्तनि खे नज़ीर सां जा हथ मज़बूत कयो तंज़ीम मज़बूत थींदी इख़्तिलाफ़ में कुझु बि न हीअ बि असां इहो चाहियूं था साईं जी राय सां मुतफ़िक़ आहियूं जेके बि दोस्त आहिनि उहे हिन ताक़े खे इंशाअल्लाह ताला कोशिशि करे सभई गॾाए सॾाए हलंदासीं असां वटि का अपोज़िशन न आहे पेटल हुजे गस्ता हुजे रिटायर हुजे सीनियर हुजे अदीब हुजे दानश्वर हुजे गस्ता जो हुजे कहिड़ी बि तंज़ीम जो हुजे असांजा साथी आहिनि उहे असांजी जेका इस्लाह कंदा असां उन्हनि सां गॾु हूंदासीं असां वटि जे उहिदा हूंदा त उन्हनि सां गॾु हूंदासीं जे उहिदा न हूंदा त उन्हनि सां गॾु हूंदासीं पर तंज़ीम में बि बहितर टीम हुजे जेका उस्तादनि जे लाइ कमु करे